कराची दाऊद इंजीनियरिंग के वाइस चांसलर नयन भर्तियुनि ते पाबंदी बावजूद 2 खां 20 ग्रेड मुलाजिम भर्ती करण लाइ 25 नवंबर ते बोर्ड विहारण जी सिफारिश करे छॾी आहे। दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे वीसी जे अहिड़े गैरकानूनी कदमनि ख़िलाफ़ यूनिवर्सिटी जे बरतरफ़ मुलाजिमनि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान वटि दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन में ऑल एम्प्लॉइज़ कॉन्ट्रैक्ट मुलाजिमनि पारां दाख़िल करायल दरख़्वास्त ते 15 अगस्त इलेक्शन कमीशन पारां चीफ सेक्रेटरी सिंध खे हिकु लेटर ज़रिए चयो वियो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं फेडरल पब्लिक सर्विस कमीशन खां सवाइ कंहिं बि खाते पारां कंहिं बि क़िस्म जी नईं भर्तियुनि करण ते पाबंदी आहे। होॾां सिंध हाई कोर्ट पारां बि स्टे ॾिनो वियो आहे त का बि नईं भर्ती न थींदी। उन बावजूदि दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे वीसी यूनिवर्सिटी में 80 खां वधीक मुलाजिमनि खे बेदख़ल करे संदन जाइ ते मनपसंद माण्हुनि खे भर्ती करण लाइ 20 नवंबर ते हिकु बोर्ड विहारण जी तयारी मुकमल करे वरिती आहे। बोर्ड जे अप्रूवल सां 2 खां 20 ग्रेड ताईं जी मुलाजिमनि खे ऑफर लेटर जारी कया वेंदा। इलेक्शन कमीशन में जमा करायल दरख़्वास्त में मुतालबो कयो वियो आहे त इलेक्शन कमीशन जे हुक्मनि जी भञकड़ी करण ते दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे वीसी डॉक्टर सामरीन हुसैन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।